नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे मुंबई खां ख़बर ॾींदा आहियूं त फिल्म दंगल मां कामयाबी माणींदड़ मशहूर अदाकारा ज़ाहिरा वसीम बॉलीवुड छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। पंहिंजी पहिरीं फिल्म में बॉलीवुड में जॻह ठाहींदड़ नेशनल अवार्ड याफ़्ता ज़ाहिरा वसीम ओचितो बॉलीवुड छॾण जो ऐलान करे सभिनी खे हैरान करे छॾियो। ज़ाहिरा जो चवण त बॉलीवुड में कमु करण जे करे पंहिंजो ईमान ख़तरे में पइजी वियो। ज़ाहिरा वसीम फेसबुक ते हिकु डिगी पोस्ट में बॉलीवुड सां तालुक़ु ख़तमु करण जो सबबु ॿुधाईंदे चयो त 5 साल अॻु मूं बॉलीवुड में क़दम रखण जो फ़ैसिलो कयो, जंहिं मुंहिंजी ज़िंदगी खे हमेशह जे लाइ बदिलाए छॾियो। मूंखे घणी शोहरत मिली ऐं मूंखे नौजवान जे लाइ रोल मॉडल करार ॾिनो वियो। अॼु मूं बॉलीवुड में 5 साल मुकमल करे वरिता आहिनि, पर आउं इहो क़बूल करणु चाहियां थी त मां पंहिंजी सुञाण मां ख़ुशि न आहियां। जॾहिं मूंखे शयुनि खे सम्झणु शुरू कयो त मूंखे महसूसु थियो त मां हिते फिट थी वई आहियां, पर मुंहिंजो इहो तालुक़ु हितां खां न आहे। ज़ाहिरा वसीम चयो त हिन शोबे में मूंखे घणो प्यार ॾिनो, मुंहिंजी हिमायत कई ऐं मुंहिंजी कारकिरदगी जी साराह कई, पर हिन शोबे जे करे आउं जहालत तरफ़ वञी रही आहियां ऐं निहायत ख़ामोशी ऐं बेख़बरी सां आउं पंहिंजे ईमान खां परे वञी रही आहियां। हिन फील्ड में कमु करण जे करे हितां जो माहौल मुंहिंजे ईमान में दख़ल अंदाज़ी करे रहियो ऐं मुंहिंजे मज़हब सां तालुक़ु ख़तरे में पइजी रहियो। मां पाण खे यकीन ॾियारण जी घणी कोशिशि कई, जेको आउं करे रही आहियां इहो सही आहे, पर ख़बर न आहे छो हाणे ईअं महसूसु थी रहियो आहे त ॼण आउं पाण खे परे थी रही आहियां। यादि रहे त ज़ाहिरा वसीम दंगल ऐं सुपरस्टार जहिड़े फिल्मुनि में कमु करे चुकी आहे। हाणे हू हिन जे नई फिल्म स्काई इन पिन रिलीज़ जी तयारीअ में आहे, जंहिं में हू प्रियंका चोपड़ा ऐं फरहान अख्तर सां गॾु नज़र ईंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।